वेलकम बैक नाज़रीन। हिते कराची खां अहम ख़बर खां आगाह कंदालूं। कोकीन क्वीन अनमोल उर्फ़ पिंकी जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर थी वियो आहे। मंशात ठाहिण ऐं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार औरत अनमोल उर्फ़ पिंकी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं पिंकी खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलियो वियो हो। एडिशनल आईजी कराची जांच लाइ ॿ कमेटियूं जोड़े छॾियूं। हिक कमेटी जो सरबराह डीआईजी ॾखण असद रज़ा मुक़ररु कयो वियो आहे। छरुकनी ॿी कमेटी जी सरबराही एसपी इन्वेस्टिगेशन ॾखण 2 कंदो। जवाबदार औरत खे शाहाणो प्रोटोकॉल ॾियण ते 3 पुलिस अमलदार बि मुअतल कया विया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर कराची खां ख़बर खां आगाह कंदा हलूं। कोकीन क्वीन अनमोल उर्फ़ पिंकी जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर थी वियो आहे। मंशात ठाहिण ऐं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार औरत अनमोल उर्फ़ पिंकी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं पिंकी खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलियो वियो हो। एडिशनल आईजी कराची जांच लाइ 2 कमेटियूं जोड़े छॾियूं। हिक कमेटी जो सरबराह डीआईजी ॾखण असद रज़ा मुक़ररु। छरुकनी ॿी कमेटी जो सरबराही एसपी इन्वेस्टिगेशन ॾखण 2 कंदो। जवाबदार औरत खे शाहाणो प्रोटोकॉल ॾियण ते 3 पुलिस अमलदार मुअतल कया विया आहिनि। ख़बर शामिल कंदा हलूं। कराची खां कोकीन क्वीन अनमोल उर्फ़ पिंकी जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। अनमोल उर्फ़ पिंकी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं पिंकी खे 14 ॾींहनि जी जुडिशियल रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो हो। ॿीहर कराची खां ख़बर खां आगाह कंदा आहियूं। कोकीन क्वीन अनमोल उर्फ़ पिंकी जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर थी वियो आहे। मंशात ठाहिण ऐं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार औरत अनमोल उर्फ़ पिंकी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में पेश कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं पिंकी खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलियो वियो हो।